अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कोड़े किताबन में हरफ मिड़ियो ई हेक, कोड़े किताबन में हरफ मिड़ियो ई हेक, जे तो नज़र नेक त बिस्मिल्लाहि बसा। दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में ॾेही तोड़े परॾेही ॿुधंदड़नि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां हाँ जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अवां जे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौर ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिब लफ़्ज़ी या एराबी तौर का ग़लती थिए त माफ़ कंदा। असांजी सिंध धरतीअ जे हिन माए नाज़ ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस ॾाहिरी ताहिरी बख़्शी क़ादरी नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अवां ताईं पहुचायां थो इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। जीअं त अॼु हिन प्रोग्राम ज़रिए शुरूआत करे रहियो आहियां, उन करे सभ खां अवल मुफ़स्सिर पारां बयानु कयल मक़सदु ऐं क़ुरान करीम जी फ़याज़ी मुतअल्लिक़ अर्ज़ु कंदुसि। उन खां पोइ अऊज़ु बिल्लाह जी अज़मत ऐं बिस्मिल्लाह जी बरकत बाबति तव्हांखे कुझु ॿुधाइणु घुरां थो। जी दोस्तो, यादि रखो त अल्लाह ताला जीअं इंसान खे अशरफुल ख़ल्क़ करे पैदा फ़रमायो, तीअं संदसि रहबरी ऐं रहनुमाई लाइ अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी बअसत जो सिलसिलो जारी कयो ऐं उन्हनि मां किन भलारनि ते सहीफ़ा त किन ते किताब नाज़िल फ़रमाया ऐं सभिनी खां आख़िर में हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मोकिले जेको किताब संदन क़ल्बे मुनीर ते नाज़िल फ़रमायो, उनखे पूरी दुनिया जा माण्हू क़ुरान करीम जे मिठे नाले सां ॼाणनि ऐं सुञाणनि था। ऐं असां मुस्लमाननि जो त अक़ीदो ऐं ईमान आहे त ही अल्लाह पाक जो आख़िरी किताब अल्लाह जे आख़िरी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कयल आहे, जेको चवण में त हिकु किताब आहे,
ऐं दुनिया में किताब त अणखुट आहिनि, वॾा वॾा जुल्द ॾिसण में चमकदार सुहिणा ऐं वॾी रौनक वारा, पर हिन किताब मुबीन क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम जो शान ई निरालो आहे। हीअ हिकु ई वक़्तु किताब बि आहे त इल्म ऐं मारिफ़त जो आफ़ताब जहान ताब बि आहे, जंहिंमें ज़िंदगीअ जे हर पहलूअ ते रोशनी पियल आहे। उन जी तजल्लियात सां दुनिया ऐं उक़बा ॿई चमकी रहिया आहिनि। उन जो फैज़ हर उञायल खे उन जी उञ जी ज़रूरत हर ड्रौ कराए थो। उन जो पैगाम अकुल ऐं दानाईअ खे जुस्तजू जी लज़्ज़त बख़्शे, क़ल्ब ऐं रूह खे इश्क़ ऐं मुहबत सां मालामाल करे थो। उन जी तइलीम इंसान खे ख़ुद शनास ऐं ख़ुदा शनास बनाए थी। क़ुरान करीम हर लिहाज़ सां जामे ऐं उन जो हर पहलू दिलि खे वणंदड़ ऐं दिलरुबा आहे, जो पंहिंजे पढ़ंदड़ खे मशहूर ऐं मुतासिर करे थो। जॾहिं उन जो नुज़ूल थियो हो त उन पंहिंजी फितरी जाज़बियत सां इंसानी नौ जे हर तबक़े मां संजीदा ऐं ज़हीन फ़र्दनि खे पाण ॾे छिके वरितो। ऐं इन ॻाल्हि में क़तअन मुबालगो न आहे त क़ुरान करीम जे मुतालिक़ जेतिरो कुझु लिखियो वियो आहे, एतिरो पूरी दुनिया में कंहिं बि किताब या मौज़ूअ ते लिखियलु न आहे। लिखंदड़नि में पंहिंजा ऐं परावा सभु शामिल आहिनि। मुहक़िक़ बि आहिनि त मुतासिब बि, अदीब बि आहिनि त फ़लसफ़ी बि, अरबी बि आहिनि त अजमी बि, इल्म जी शमअ जा परवाना बि आहिनि त मारिफ़त जे मैख़ाने जा मस्ताना ऐं मतवाला बि। सभिनी पंहिंजे हाल आहर क़ुरान हकीम जी ख़िदमत कई आहे। बल्कि मां ईअं चवण में हक़ बजानिब आहियां त क़ुरान पाक उन्हनि सभिनी खां पंहिंजी ख़िदमत वरिती आहे ऐं सभिनी संदसि ख़िदमत खे पंहिंजे लाइ इज़्ज़त ऐं इफ़्तिख़ार जो बाइस सम्झो आहे। हिन बेकिनार बहर में लखें ऐं किरोड़े टोबनि टुबियूं हणी पंहिंजी हिम्मत आहर अमुल मोतिन ऐं हीरनि मां झोलूं भरियूं आहिनि, पर उन जे अणखुट ख़ज़ाननि में का बि खोट न आई आहे ऐं जहिड़ा आहिनि तहिड़ा ई भरिया पिया आहिनि। ऐं उन जे इसरार ऐं रुमूज़ जी हक़ीक़त जी अञा पूरी ॼाण हासिल करे न सघिया आहिनि। जन भलारनि बि हिन मानाउनि जे बाग़ मां गुल चूंडे चूंडे उमिरि गुज़ारी। उन्हनि बि ईअं कोन चयो त असां सभु गुल चूंडे छॾिया, पर सभिनी पंहिंजे बेइल्मी ऐं आजिज़ी जो एतिराफ़ कयो आहे। ऐं उन्हनि जो इहो एतिराफ़ तवाज़े ऐं निकसारी जे लिहाज़ सां न, पर हिकु तस्लीम थियल हक़ीक़त जो इज़हार आहे। ऐं उहो उन्हनि बेवस थी हिकु रोशन हक़ीक़त खे मञियो आहे। अल्लामा इब्न जरीर, इब्न कसीर जहिड़ा मुहद्दिस ऐं मुअर्रिख़, अल्लामा ज़मख़शरी ऐं अबू हयान इंदलसी जहिड़ा अदीब ऐं नुक्ता बयान कंदड़, इमाम राज़ी ऐं बेज़ावी जहिड़ा फ़लसफ़ी ऐं मुतकल्लिम, अबू बकर सास ऐं अबू अब्दुल्लाहुल क़ुर्तबी जहिड़ा फ़क़ीह ऐं क़ानूनदान, इब्न जोज़ी ऐं फ़रा जहिड़ा माहिर ऐं क़ाबिल, अल्लामा हक़ी ऐं आलूसी बगदादी जहिड़ा सूफ़ी ऐं बुज़ुर्ग, अल्लामा क़ुतुब मिस्री ऐं जोहरी तंतावी जहिड़ा सियासी ऐं साइंसदान, अल्लामा सुयूती ऐं फ़रंगी महली जहिड़ा मुख़्तलिफ़ फ़नून में महारत जा मालिक, जॾहिं क़ुरान करीम जी अज़मत ऐं जलाल जे अॻियां ईंदा आहिनि त सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना चवंदे गोॾा खोड़े कंध झुकाए वेंदा आहिनि। त दोस्तो, ही कोशिश, ही कावश जेका असांजे हिन मुफ़स्सिरे क़ुरान कई आहे, वो ख़ुदि चवे थो, पाण लिखे थो त मूं आजिज़ गुनहगार में न त एतिरो इल्म, न अकुल, न फ़हम, न फ़ुरासत आहे, पर तंहिं हूंदे बि अरहमुर राहिमीन रब जे बेपायान रहमत में उमेद रखी संदसी सहारे, संदसी रज़ा ख़ातिर, संदसि पाक ऐं मुक़द्दस कलाम खे सम्झण लाइ सिंधी ज़ुबान में ही तफ़सीर लिखणु शुरू कयुमि ऐं उन जो नालो अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान रखियुमि। शाल उहो करीम करम करे क़बूल करणु फ़रमाए ऐं उन खे मूं सियाकार लाइ
दीन ऐं दुनिया में बरकत ऐं मुसीबतुनि फितननि ऐं बलाउनि खां बचा ऐं औलाद सालेह थियण जो वसीलो ऐं क़ब्र ऐं क़यामत जी हर तंगी ऐं अज़ाब खां बचा जो बाइस ऐं ज़रियो बनाए ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जन्नत में रहण नसीब फरमाए। आमीन सुम्मा आमीन। दोस्तों, क़ुरान करीम जी फयाज़ी, क़ुरान करीम जो फैज़ कहिड़ो आहे? अल्लाह ताला पंहिंजे एहसान इनायत ऐं ख़ुसूसी महिरबानीअ सां फ़ारान जे वादियुनि मां क़ुरान पाक जे फैज़ जो अहिड़ो अज़ीम चश्मो ज़ाहिर कयो जंहिंमां केतिरा उलूम ऐं फ़नून दरियानि जी सूरत में मौजूं करे वहण लॻा, जन अरब जे जज़ीरे जे उञायलनि खे सैराब कयो ऐं उन्हनि खे मुआरिफ़ ऐं हिकमतुनि जो जलवगाह बनायो। हिन हिकु किताब सगोरे जिते अॻियनि इल्मनि खे पोयनि इल्मनि खे नई ज़िंदगी ऐं हयाती बख़्शी, उते बेशुमार जदीद इल्मनि जी तश्कील जो सामान बि मुहैया कयो। तफ़सीर, लुग़त, फ़िक़्ह, उसूल फ़िक़्ह, मानी, बलागत, बदी, सर्फ़ व नहव, क़िराअत, तजवीद, वाइज़, ख़िताबत, क़िस्सा, ख़बरूं, अमसाल, हिकायतूं ऐं उन्हनि खां सवाइ कई उलूम आहिनि जिन क़ुरान करीम जे साए आतिफ़त में जनमु वरितो ऐं उन जी आगोश तरबियत में बुलंदियुनि जे चोटियुनि ते पहुता। अहिड़ी तरह क़ुरान हकीम जे फैज़ सां दुनिया जे सभ खां ज़्यादा जाहिल क़ौम वारा इल्म ऐं हिकमत जे अज़ीम ख़ज़ाननि जा न सिर्फ़ मालिक बल्कि ईजाद कंदड़ बनिया ऐं हर दौर में मिलत इस्लामिया जे होशियार, ज़हीन, रोशन दिमाग़ ऐं रोशन ज़मीर फ़र्दनि पंहिंजी ज़ाती सलाहियत, इस्तिताअत, इस्तेदाद ऐं मख़सूस माहौल जी ज़रूरियात ऐं तक़ाज़ाउनि जे पेश नज़र क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जी उन ख़िदमत कंदड़ इल्मनि मां कंहिं हिक खे पंहिंजे लाइ मुंतख़िब करे उन ते कमु कयो आहे ऐं पंहिंजे पंहिंजे मौज़ूअ ते अहिड़ी ज़िंद तसनीफ़ात ऐं तालीफ़ात जो ॻरी क़ीमत ऐं क़द्र वारो ज़ख़ीरो छॾियो अथनि, जंहिंजी रोशनीअ सां पूरी दुनिया जा कुतुब ख़ाना ऐं दर्सगाह अॼु बि चमकी रहिया आहिनि। पर सभिनी खां वधीक अहम पहलू हीअ आहे त क़ुरान मजीद हिदायत वारो किताबु आहे। जीअं खेसि नाज़ुल कंदड़ अल्लाह जल जलालहू केतिरियुनि जायुनि ते संदसि तारुफ़ उन ई माना सां करायो आहे। इरशाद रब्बानी आहे, हाज़ा बयानुल लिन्नासि व हुदन व मौइज़तुल लिलमुत्तक़ीन, यानी ही क़ुरान माण्हुनि लाइ बयान ऐं परहेज़गारनि लाइ हिदायत ऐं नसीहत आहे। उन जे करे हर मुस्लमान खे उन मां हिदायत हासिल करण ॾांहुं तवजह ॾियणु खपे, छो त क़ुरान करीम जो अवलीन मक़सदु इंसान जी इस्लाह ऐं मुसलसिल तरबियत सां उन जे नफ़्स अम्मारा खे मुतमइन बनाइण ऐं हवा ऐं हवस जे ग़ुबार खां दिलि जे आईने खे साफ़ करे उन खे रब्बानी अनवार जो जलवगाह बनाइण आहे। अनानियत, गुरूर, निमरूद, तमर्रुद ऐं सरकशीअ जी पाड़ पटे इंसान खे पंहिंजे हक़ीक़ी मालिक जी इताअत ऐं इन्क़ियाद जो आदी करणु आहे। इहो कमु सभ खां अहम ऐं सभ खां सख़्तु मुश्किल त आहे, पर क़ुरान करीम उन अहम ऐं सख़्तु कम खे अहिड़ी ख़ूबी ऐं सुहिणे तरीक़े सां सरअंजाम ॾिनो जो दुनिया जो नक्शो ई बदिलजी वियो। दोस्तो, हीअ सिर्फ़ु ॻाल्हि न, पर हिकु हक़ीक़त, ज़िंदह जावेद हक़ीक़त ऐं नाक़ाबिल इनकार हक़ीक़त आहे त क़ुरान करीम जी हिदायत ऐं रहनुमाईअ सां इंसानु सुधरियो ऐं सारी काइनात जे लाइ आयत रहमत बणियो। ज़रा ग़ौर करे ॾिसो त हिकमत इलाही आहे जंहिं सरज़मीन खे क़ुरान करीम जे नुज़ूल लाइ मुंतख़ब कयो। उहो अरब जो अहिड़ो ख़ितो हो
जिते रहण वारा शिकिल ऐं सूरत में त इंसान हुआ, पर हक़ीक़ी तरह इंसानियत सां उन्हनि जो परे परे जो वास्तो बि न रहियो हो। कुफ़ुर ऐं शिरक, फिस्क ऐं फुजूर, ज़ुल्म ऐं सितम, वहशत ऐं बरबरीयत, जिहालत ऐं अणॼाणाई, उन खां मथे सुञाई ऐं मिसकीनी। मतिलबु त को आएब या गुमराही अहिड़ी न हुई जा हुननि में मौजूदु न हुजे। पर सॼी दुनिया ॾिठो त क़ुर करीम जे तासीर ऐं साहिब क़ुर जी बाबरकत सोहबत ऐं नूरी निगाह सां उहे छा मां छा थी विया, जीअं भिट धणी सुहिणे सैयद अज़ीम शाइर आफ़ाक़ी शाइर अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त बुरोहो बंभोर अची आरियाणीअ उजारियो, बुरोहो बंभोर अची आरियाणीअ उजारियो, लाथो सॼे लोक तां हाड़े धणीअ होर, छोरियूं छुरण सिखियूं पुनहूं कयाऊं पोर, आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾील विहायूं। दोस्तों, सही राह जो सफ़र जारी आहे ऐं हिन पल पाण शुरूआति करियूं था औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। औज़ बिल्लाहि जी पहिरीं पाण अज़मत खे सम्झूं। हाणे औज़ पढ़ण जे लाइ ॿ टे ॻाल्हियूं यादि रखो, सम्झणु खपनि। सभ खां पहिरीं क़ुर करीम जी तिलावत खां अॻु में पढ़ण जी ज़रूरत छो पेश आई, उन खां पोइ पढ़ण में हिकमतियूं कहिड़ियूं आहिनि, कहिड़ियूं हिकमतूं औज़ बिल्लाह पढ़ण में आहिनि। 3 नंबर ते उन जी लफ़्ज़ी माना ऐं तफ़सीर कहिड़ो आहे, ऐं 4 नंबर ते उन जे पढ़ण जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। हाणे सभ खां पहिरीं पढ़ण जी ज़रूरत। अल्लाह ताला जो फ़रमान आहे फ़इज़ा क़रअतल क़ुरआन फ़स्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, यानी जंहिं वक़्तु पढ़ी क़ुर करीम त अल्लाह जी पनाह वटि शैतान तड़ियल खां। अहिड़ी तरह हर ज़रूरत जे वक़्त में अल्लाह ताला जी पनाह तलब करणु नबीयनि सगोरनि अलैहिमुस्सलाम ऐं वलीयनि भलारनि खां बि साबित आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जन जॾहिं बनी इसराईल खे ॻऊं कुहण बाबति, ढगी कुहण बाबति अल्लाह ताला जो हुकुम ॿुधायो ऐं खेसि जवाब में चयऊं त तूं असां सां चथर थो करीं, तॾहिं फरमायाई अऊज़ु बिल्लाहि अन अकून मिनल जाहिलीन, पनाह थो वठां अल्लाह जी हिन ॻाल्हि खां जो जाहिलनि मां हुजां। ऐं जॾहिं फ़िरऔनिन संदसि मुख़ालिफ़त ऐं क़त्ल जो इरादो कयो त फरमायाई इन्नी उज़्तु बिरब्बी व रब्बिकुम अन तर्जुमून, बेशक मूं पनाह वरिती पंहिंजे रब ऐं अव्हां जे रब जी हिन ॻाल्हि खां जो मूंखे संगसार कयो वञे। ॿी आयत में अल्लाह ताला फरमायो इन्नी उज़्तु बिरब्बी व रब्बिकुम मिन कुल्लि मुतकब्बिरिन ला युमिनु बियौमिल हिसाब, बेशक मूं पनाह वरिती पंहिंजे रब ऐं अव्हां जे रब जी हर हठ कंदड़ खां जेको नथो ईमान आणे हिसाब जे ॾींहं ते। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे जॾहिं संदसि पुट लाइ दुआ घुरण ते अल्लाह ताला ख़बरदार कयो, तॾहिं अर्ज़ु कयई रब्बि इन्नी अऊज़ु बिक अन अस्अलुक मा लैस ली बिही इल्म, ए मुंहिंजा पालणहार, बेशक मां पनाह थो वठां तुंहिंजी हिन ॻाल्हि खां जो घुरां तोखां उहा शइ जो मूंखे उन जो इल्मु न आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जन खे जॾहिं मिस्र वारे अज़ीज़ जी घरवारीअ बुराईअ लाइ सॾियो, तॾहिं फरमायाई मआज़ल्लाह इन्नहु रब्बी अहसन मसवाय इन्नहु ला युफ्लिहु ज़ालिमून,
पनाह अल्लाह जी, बेशक उहो मुंहिंजो संभालींदड़ आहे, जंहिं मुंहिंजे रहण खे सुहिणो बनायो। बेशक शान हीअ आहे त न कामयाब थींदा ज़ालिम। अहिड़ी तरह जॾहिं बादशाही थाम जी ॻोल्हा लाइ पंहिंजे भाउ बिन्यामीन खे रोकियईं ऐं ॿियनि भाइरनि चयुसि त उन जे बदिले में असां मां कंहिं हिकिड़े खे पाण वटि विहार, त जवाब में फरमायाईं मआज़ अल्लाह अन नख़ुज़ इल्ला मन वजदना मताअना इंदहु इन्ना इज़ल ज़ालिमून। पनाह आहे अल्लाह जी, जो वठूं असां उन खां सवाइ जो लधो असां उन वटि पंहिंजे सामान खे। बेशक असां उन वक़्तु अलबत्ता ज़ालिम आहियूं। अहिड़ी तरह बीबी मरियम अलैहिस्सलाम जी वालिदा पंहिंजे औलाद लाइ हिन तरह दुआ घुरी, इन्नी उईज़ुहा बिक व ज़ुर्रियतहा मिन शैतानिर रजीम। बेशक मां तुंहिंजी पनाह में थी ॾियां उन ऐं उन जी औलाद खे शैतान तड़ियल खां। बीबी मरियम सगोरी जॾहिं जिब्राईल अलैहिस्सलाम खे इंसानी सूरत में पाण ॾांहुं ईंदे ॾिठो, तॾहिं फरमायाईं इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिनक इन्नी कुंत तक़िया। बेशक मां पनाह थी वठां अल्लाह जी तोखां, जेकॾहिं आहीं तूं परहेज़गार। अहिड़ी तरह हज़रत रसूल अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि केतिरनि जायुनि ते पनाह घुरण लाइ अमर थियल आहे। जीअं फरमान आहे फ़स्तइज़ बिल्लाह इन्नहु समीउन अलीम। पोइ पनाह वठ अल्लाह जी, बेशक उहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। ॿी आयत में साॻियो ई लफ़्ज़ आहे फ़स्तइज़ बिल्लाह इन्नहु हुव समीउल अलीम वक़ुल रब्बि अऊज़ु बिक मिन हमज़ातिश शयातीन व अऊज़ु बिक रब्बि अन यहज़ुरून। ऐं चओ तूं ए हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए पालणहार, मां तुंहिंजी पनाह थो वठां शैताननि जी हरकत खां, ऐं तुंहिंजी पनाह थो वठां ए पालणहार हिन ॻाल्हि खां जो हाज़ुर थियनि मूं वटि। अहिड़ी तरह कुल अऊज़ु बिरब्बिल फलक़ ऐं कुल अऊज़ु बिरब्बिन नास में बि पनाह वठण जो ज़िक्र आयल आहे। दोस्तो, अल्लामा राज़ी हिननि आयतुनि जी तफ़सीर खां पोइ लिखियो आहे त ही आयतूं दलालत कंदड़ आहिनि हिन ॻाल्हि ते त नबी सगोरा अलैहिमुस्सलातु वस्सलाम हमेशह इंसाननि ऐं जिन्ननि जे शिर खां पनाह घुरंदा रहिया। दोस्तो, अऊज़ु बिल्लाह जी अज़मत तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। सभ खां पहिरीं अऊज़ु बिल्लाह जे हवाले सां जेके पढ़ण में हिकमतूं आहिनि, उन्हीअ में ज़रूरत छो पेश आई, आयतुनि जे दलाइल में अव्हांखे ॿुधायुमि। हाणे अऊज़ु में 3 शयूं बयानु थियनि थियूं। हिकु जंहिंजी पनाह तलब कजे, यानी अल्लाह ताला हक़ीक़ी पनाह ॾींदड़ उहो ई आहे। जीअं आयत मुबारक कुल इन्नी लन युजीरनी मिनल्लाहि अहदुन वलन अजिद मिन दूनिही मुल्तहिदा में आयल आहे, यानी फरमाए त बेशक हरगिज़ न बचाए सघंदो मूंखे को अल्लाह खां, ऐं हरगिज़ न लहंदुसि मां उन खां सवाइ पनाह जी जाइ। मगर मजाज़ी तरह ॿियो बि पनाह ॾींदड़ थी सघे थो। जीअं व इन अहदुम मिनल मुशरिकीन नस्तजारक फ़अजिरहु हत्ता यस्मअ कलाम अल्लाह सुम्मा अबलिगहु मअमनहु ज़ालिक बिअन्नहुम क़ौमुन ला यअलमून। यानी जेकॾहिं मुशरिकनि मां को हिकिड़ो तोखां ए हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पनाह घुरे त पोइ उनखे पनाह ॾे, तांजो अल्लाह जे कलाम खे ॿुधी पोइ उनखे उन जे अमुन वारी जाइ ते पहुचाए। इहो उन जे करे जो उहे अणॼाण क़ौम आहिनि। इन जे करे ॿिए कंहिंखे अल्लाह ताला जी मदद जो मज़हर सम्झी मदद तलब करणु ऐं पनाह वठणु शिरक न आहे। दोस्तो, नंबर ॿियो, पनाह तलब कंदड़ उहो मख़सूस या मुक़र्रर न आहे, आम अमुर आहे। अल्लामा राज़ी अलैहि रहमत लिखियो आहे
त उहो कंहिं शख़्स मुक़रर लाइ ख़ासि हुकुम न आहे, छो त उहो अल्लाह ताला नबीयनि सगोरनि अलैहिमुस्सलाम ऐं वलीयनि सगोरनि खां नक़ल कयो आहे, जंहिंमां साबित आहे त हर मख़लूक़ ते वाजिबु आहे त उहो अल्लाह ताला जी पनाह तलब कंदड़ हुजे। दोस्तो, हाणे अऊज़ पढ़ण जूं बरकतूं अव्हांखे ॿुधायां पियो। जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम जन अल्लाह ताला जी पनाह तलब कई त अल्लाह ताला उनखे सलामती ऐं बरकतूं अता कयूं। जीअं क़ुरान करीम में आहे, क़ील या नूह उहबित बिसलामिम मिन्ना व बरकातिन अलैक, यानी चयो वियो त ए नूह, लह तूं ॿेड़ीअ मां सलामतीअ सां असांजे तरफ़ां ऐं बरकतुनि सां तुंहिंजे मथां। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जन जॾहिं मिस्री बादशाह जी अहलिया जे शिर खां बचण लाइ अल्लाह ताला जी पनाह तलब कई त उनखे अल्लाह ताला बुछड़ाई ऐं बेहयाई खां बचाइण वारी नेमत अता कई। जीअं क़ुरान करीम में आहे, लिनस्रिफ़ अन्हु सूअ वल फ़हशा, यानी तां त उनखां बुछड़ाई ऐं बेहयाईअ खे फेराए छॾियूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जन जॾहिं पंहिंजी क़ौम खे ॻऊं कोहण लाइ फ़रमायो त उन्हनि उन ॻाल्हि खे चथर सम्झो ऐं पाण अल्लाह ताला खां पनाह तलब कयाऊं त अल्लाह ताला खेसि उहा नेमत अता कई जो चथर जी तुहमत खां पाक ऐं साफ़ रहियो ऐं उन कुठल शख़्स जीअरो थी पंहिंजा कातिल बयानु कया। त दोस्तो, जॾहिं संदसि क़ौम वारनि खेसि फ़िरऔन जे तरफ़ां क़तलु कराइण जो ख़ौफ़ ॾियारियो ऐं पाण अल्लाह ताला खां पनाह तलब कयाईं त अल्लाह ताला उन्हनि दुश्मननि खे बर्बाद ऐं फ़ना करे छॾियो। हज़रत बीबी मरियम जी वालदा जॾहिं बीबी मरियम ऐं उनजे औलाद खे अल्लाह ताला जी पनाह में आंदो त अल्लाह ताला बीबी मरियम ऐं उनजे फ़र्ज़ंद हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे वॾा मर्तबा ॾिना। नंबर 3, जंहिंजे शिर खां पनाह घुरी वई सो शैतानुल लईन आहे, जंहिंखे क़ुरान करीम में केतिरनि जायुनि ते इंसान जो दुश्मन सॾियो वियो आहे। पोइ उहो शैतान जिन्ननि मां हुजे या इंसाननि मां। जीअं आयत मुबारका मिनल जिन्नत वन्नास मां वाज़े आहे, यानी शैतान इंसान बि थी सघे थो त जिन बि थी सघे थो। अल्लामा राज़ी अलैहि रहमत लिखियो आहे त हदीस पाक में जो अऊज़ बिकलिमातिल्लाहि ताम्मात आयल आहे, उन मां मुराद उहे पाक ऐं बुलंद अरवाह आहिनि जन सां बशरी अरवाह ख़बीस ऐं अंधेरे वारनि अरवाहनि जे शर खां पनाह हासिल कंदा आहिनि। दोस्तो, हिन हदीस मां बि पाक रूहनि सां पनाह वठणु साबित थियो। त हाणे पाण अऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़ण जूं हिकमतूं सम्झूं। सभ खां पहिरीं हिकमत इहा आहे त इंसान जे अॻियां कई आफ़तूं अचनि थियूं जेके दीनी या दुनियावी लिहाज़ सां नुक़सान ॾींदड़ आहिनि ऐं इंसान जी एतिरी क़ुवत नाहे जो उन्हनि खे दफ़ा करे, छो त फ़रमान इलाही आहे, ख़ुलिक़ल इंसानु दईफ़ा, इंसान ज़ईफ़ पैदा कयल आहे। उन्हनि कवी मुसीबतुनि, आफ़तुनि ऐं दुश्मननि खे दूर करण लाइ अल्लाह ताला जी ज़ात खां मदद वठणु घुरिजे। शैतान वॾो दुश्मन आहे, उनखे अल्लाह ताला हय्यु क़य्यूम दफ़ा कंदो, ॿिए जी मजाल न आहे। उन करे शैतान खां बचाव लाइ अल्लाह ताला जी पनाह वरिती वेंदी आहे। जी दोस्तो, त अऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़ण जी ॿी हिकमत उहा इहा आहे त अऊज़ पढ़ण सां माण्हू ख़ल्क़ खां परे थी ख़ालिक़ ॾे रुजू थो करे ऐं तसव्वुफ़ जी पहिरीं ॻाल्हि बि इहा ई आहे। अऊज़ जी टीं हिकमत इहा आहे त अऊज़ पढ़ण सां इंसान पंहिंजी आजिज़ी ऐं बेवसी ज़ाहिर थो करे ऐं अल्लाह ताला जल शानहू जी कुदरत ऐं क़ुवत जो इक़रार थो करे। चौथीं हिकमत इहा आहे त इंसान अल्लाह ताला जे राज़ी करण लाइ जेको रस्तो अख़्तियार थो करे उन में शैतान रुकावट थो विझे त इंसान अल्लाह ताला जी पनाह वठी उन दुश्मन खां बचाव हासिल थो करे। उन खां पोइ पंजी हिकमत क़ुरान पाक खे पाकाईअ सां हथ लाइण जो हुकुम आहे
त जंहिं ज़ुबान सां क़ुरान पढ़िजे उहा बि गुनाहनि मसलन कूड़ गिला गार वग़ैरह खां पाक हुजे ऐं इहा आऊज़ पढ़ण सां पाक थींदी आहे। छहीं हिकमत, शैतान इंसान जो दुश्मन आहे। जंहिं इंसान खे घटि सम्झी अल्लाह ताला जो हुकुम छॾे सजदो न कयो ऐं अल्लाह ताला उनखे जन्नत मां कढी छॾियो, इंसान बि शैतान खे अल्लाह ताला जो बेफ़रमान सम्झी पंहिंजी दिलि जेका रब्बानी नूर ऐं इलाही तजल्लिया जो मर्कज़ आहे उन मां कढी छॾे। औज़ बिल्लाह पढ़ण सां उहो पलीद शैतान परे थी वेंदो आहे। दोस्तो, हाणे अव्हांखे औज़ जी लफ़्ज़ी माना ऐं तफ़सीर ॿुधायां पियो। जी दोस्तो, सही राह जो सफ़र जारी आहे। अॼु औज़ बिल्लाह जी अज़मत ऐं बिस्मिल्लाह जी बरकत जे हवाले सां पाण शुरूआत करे चुका आहियूं। औज़ जी लफ़्ज़ी माना ऐं तफ़सीर अव्हांखे ॿुधायां त औज़ वाहिद मुतकल्लिम फ़ेल मुज़ारे जो सीगो औज़ खां वरितल आहे, जंहिं जूं ॿ मानाऊं आहिनि, हिकु इल्तिजा करणु ऐं पनाह वठणु, ॿी मिलणु। पहिरें लिहाज़ सां माना थींदी अल्लाह जी बारगाह में पनाह थो वठां ऐं पनाह लाइ इल्तिजा थो करियां। ॿिए लिहाज़ सां माना थींदी त पाण खे अल्लाह जे फज़ुल करम ऐं रहमत सां मिलायां थो। अल्लाह जे लफ़्ज़ जी माना ऐं ज़्यादा वज़ाहत इंशाअल्लाह अव्हांखे बिस्मिल्लाह जे तफ़सीर में ॿुधाईंदुसि। अश-शैतान जी माना में ॿ क़ौल आहिनि। हिकु त उहो शैतनुन खां वरितल आहे, जंहिंजी माना आहे परे हुजणु। शैतान बि अल्लाह जी रहमत खां परे आहे, उन जे करे उनखे शैतान सॾियो वियो। ॿियो कौल आहे त शैतुन खां वरितल आहे, जंहिंजी माना आहे हलाक हुजणु, बर्बाद हुजणु। जॾहिं त इब्लीस बेफ़रमानीअ जे करे हलाक ऐं बर्बाद थियल आहे, तंहिंजे करे उनखे शैतान सॾियो वियो आहे। अर-रजीम फ़ईल जे वज़न ते मफ़ऊल जी माना में आयल आहे, यानी तड़ियल, धिकारियल ऐं लानत कयल। जीअं क़तील मक़तूल जी माना में ईंदो आहे, हिन जो असुल रिजिम आहे, जेको क़तुल, लानत, धिकार, गारियूं ॾियणु, गुमान करणु, छिनणु ऐं पथरनि सां मारण जी माना में ईंदो आहे। क़ुरान करीम में अल्लाह ताला फ़रमायो आहे फ़ख़्रुज मिन्हा फ़इन्नक रजीम। अल्लामा राज़ी अलैहि रहमत लिखियो आहे त शैतान जे तड़ियल हुजण मां ॿ मुरादूं आहिनि। हिकु त अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां लानत कयल आहे ऐं ॿियो त अल्लाह ताला ख़ासि मलाइक मुक़ररु कया आहिनि, जेके खेसि ऐं संदसि साथियुनि खे बाहि जा उल्ला चुटीनि था। त हाणे औज़ पढ़ण जा फ़ाइदा अव्हांखे ॿुधायां त कावड़ वग़ैरह जे करे इंसानु कॾहिं कंट्रोल खां निकिरी वेंदो आहे। उन वक़्तु औज़ पढ़ण सां उहो बेजा गुस्सो, ग़लति ख़्याल ऐं वहम दूर थी वेंदो आहे। नंबर ॿियो, जॾहिं बि दिलि में बातिल ख़्याल या दीन जे ख़िलाफ़ वहम ऐं शुबा पैदा थियनि या अहिड़े शख़्स सां मुलाक़ात थिए जेको दीन ते एतिराज़ या सुन्नत ते शुबा पैदा करे, जंहिंजी चालाकीअ जे करे मुस्लमान जे ईमान या यकीन खे ख़तरो पैदा थिए, त उन वक़्त बि औज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम पढ़णु खपे। त दोस्तो, हाणे औज़ जे मुतअल्लिक़ मसइला अव्हांखे ॿुधायां पियो। औज़ बिल्लाह जी अज़मत में अव्हां शुरूआती तौर ते औज़ जूं बरकतूं ॿुधी चुका आहियो। औज़ पढ़ण जूं जेके हिकमतूं आहिनि, औज़ जी लफ़्ज़ी माना उहा बि अव्हां ताईं पहुचायमि। उन सां गॾोगॾु हाणे औज़ जे मुतअल्लिक़ मसइला बयानु पियो करियां त क़ुरान करीम जी तिलावत खां अॻु में औज़ पढ़णु सुन्नत आहे।
औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम क़ुरान जी आयत नाहे। बुछड़ा ख्वाब ॾिसे त 3 भेरा औज़ बिल्लाह पढ़े। त यकीनन दोस्तो औज़ बिल्लाह जी अज़मत सां गॾोगॾु हाणे हलूं था बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जी बरकत ॾांहुं। प्रोग्राम सही राह जो सफ़र जारी आहे। मां आहियां अवां जो प्रोग्राम पेशकार ऐं मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। जी दोस्तों, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाह जे नाले सां शुरू कयां थो जो वॾो महिरबान हमेशह रहम कंदड़ आहे। हाणे हिते 2-3 ॻाल्हियूं सम्झण जहिड़ियूं आहिनि। हिकु, बिस्मिल्लाह जो औज़ बिल्लाह सां ताल्लुक़ कहिड़ो आहे। ॿियो, बिस्मिल्लाह सां शुरू करण में कहिड़ियूं हिकमतूं आहिनि। टियों, किथे किथे बिस्मिल्लाह पढ़िजे। चौथों, लफ़्ज़ी तहक़ीक़। पंजों, पढ़ण जूं फ़ज़ीलतूं ऐं फ़ाइदा। छहों, उन जे मुतअल्लिक़ फ़िक़ही मसइला। दोस्तों, वक़्तु महदूद आहे, मौज़ू तमामु तवील आहे। कोशिश कबी त जेतिरो अल्लाह पाक घुरियो मुक़रर वक़्त जे अंदरि अव्हां जे साम्हूं अर्ज़ु करे वठां। ताणे बिस्मिल्लाह जो औज़ सां ताल्लुक़ कहिड़ो। पहिरियों त बिस्मिल्लाह जो औज़ बिल्लाह सां 2 तरहनि जो ताल्लुक़ आहे। हिकु त औज़ बिल्लाह में मां सवा अल्लाह खां जुदाईअ जी ॻाल्हि हुई ऐं बिस्मिल्लाह में अल्लाह ताला ॾांहुं तवज्जह आहे। ॿियो त औज़ बिल्लाह में बुछड़े अक़ीदे ऐं बुछड़े अमल खां पासे करण ऐं परे रहण जी ॻाल्हि हुई। बिस्मिल्लाह में सुहिणे अक़ीदे ऐं सुहिणे अमल जो ख़ालिस हुसूल आहे, उन जो हासिल करणु आहे। गोया हू परहेज़ ऐं ही उन जो इलाज आहे। परहेज़ इलाज खां मुक़दम हूंदी आहे। अवल बीमारी ख़त्म थिए, पोइ ताक़त ऐं क़ुवत जूं दवाऊं इस्तेमालु करायूं वेंदियूं आहिनि। त दोस्तों, बिस्मिल्लाह शुरू करण में हिकमतूं। हिकु हिकमत इहा आहे त काफ़र पंहिंजे कम जी शुरूआति बुतनि जे नालनि सां कंदा हुआ। बिस्मिल्लाह वल उज़ा। उन जे करे ज़रूरी हो त मुस्लमान मोमिन पंहिंजे हर हिकु कम जी शुरूआति अल्लाह ताला जे नाले सां कनि ऐं काफ़रनि जे ज़ाहिर ज़हूर खुली मुख़ालिफ़त में अचनि। ॿी हिकमत बिस्मिल्लाह जी आहे त जंहिं कम जी शुरूआति सुठी थींदी आहे त उन जी पछाड़ी बि सुठी थींदी आहे। बिस्मिल्लाह सां शुरू करण जी बरकत करे कम जी पछाड़ी सुठी थींदी। ॿार जे ॼमण शर्त उन जे कन में बांग ॾिनी वेंदी आहे तां त उन जी इब्तिदा अल्लाह ताला जे नाले सां थिए त सॼी ज़िंदगी उन जी ख़ैरियत सां गुज़रे। टीं हिकमत, इंसान खे खपे त हर वक़्तु पंहिंजी आजिज़ीअ, कमज़ोरीअ, न्याज़मंदी ऐं अल्लाह ताला जी बेपरवाहीअ, क़ुदरत ऐं रहमत ते नज़र रखे तां त कंहिं वॾे कम करण वक़्तु बि उन में ग़ुरूर, तकब्बुर, ख़ुदबीनी ऐं पाण पॾाइण पैदा न थिए, बल्कि अल्लाह ताला जे नाले सां शुरू करण जे करे उहो सम्झे त सभु उन महिरबान जी भलाई आहे। दोस्तों, चौथी हिकमत अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जी उम्मत खे सेखारे थो त हर हिकु कम खे उन जे मुक़दस नाले सां शुरू कयो वञे, छो त जहिड़ी उन जी ज़ात बरकत वारी आहे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़दस में इरशाद फरमायो,
तबारकस्मु रब्बिका ज़िल जलाल वल इकराम। हर कम जी शुरुआत अल्लाह ताला जे नाले सां करण में बरकत ऐं रहमत आहे। दोस्तों, हाणे बिस्मिल्लाह जी बरकत जे हवाले सां पाण सोचींदासीं त बिस्मिल्लाह किथे किथे पढ़णु खपे, कॾहिं पढ़णु खपे। त उहे कुझु वक़्त आहिनि, कुझु लम्हा आहिनि जेके अव्हांखे ॿुधायां पियो। क़ुरान करीम जी तिलावत या कंहिं किताब जे पढ़ण वक़्तु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ो। जीअं हुक्म इलाही आहे, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, पढ़ पंहिंजे रब जे नाले सां जंहिं पैदा कयो। नंबर ॿियो, ख़त या कंहिं किताब लिखण वक़्तु जीअं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बीबी बल्क़ीस ॾे ख़त लिखियो हो त उन में बिस्मिल्लाह हुई। क़ुरान करीम में आहे, इन्नहु मिन सुलैमान व इन्नहु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बेशक उहो सुलेमान जे तरफ़ां आहे ऐं बेशक उहो अल्लाह बाजारे महिरबान जे नाले सां आहे। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके ख़त काफ़रनि बादशाहनि ॾे मोकिलींदा हुआ, उन्हनि जी शुरूआत बि बिस्मिल्लाह सां कंदा हुआ। हज़रत अनस रदी अल्लाह ताला अन्हु जी रवायत मुताबिक़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रदी अल्लाह ताला अन्हु जेको पैगाम बहरैन वारनि ॾांहुं लिखी मोकिलियो हो, उन जी शुरूआत बि बिस्मिल्लाह सां कई वई हुई। दोस्तों, 3 नंबर ते सुलहनामा ऐं दस्तावेज़ उन्हनि जे लिखण वक़्तु बि बिस्मिल्लाह जो इस्तेमालु कयो। जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुदैबिया जे सुलह वक़्तु सुलहनामे जे लिखण में अव्वल बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लिखाई हुई। ऐं चौथों, को बि ताम खाइण वक़्तु। पंजों, पाणी पीअण वक़्तु ऐं वुज़ू शुरू करण वक़्तु। सतों, सवारीअ ते सवार थियण वक़्तु। अठों, मस्जिद में दाख़िल थियण ऐं निकिरण वक़्तु। नाओं, घर में दाख़िल थियण वक़्तु। ॾहों, घर मां निकिरण वक़्तु। 11हों, हक़ अदाई घर वारीअ सां मुलाक़ात करण वक़्तु। 12हों, राति जो सुम्हण वक़्तु। 13हों, दरवाज़नि बंदि करण वक़्तु। 14हों, पाणी ऐं खाधे जे थांवनि खे ढकण वक़्तु। 15हों, बैतुल ख़ला ॾे वञण वक़्तु। 16हों, बाज़ार ॾे वञण वक़्तु। 17हों, जंग शुरू करण वक़्तु। 18हों, जानवरनि खे ज़बह करण वक़्तु सिर्फ़ु बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चवंदो। अहिड़ी तरह शिकार ॾे तीर हलाइण वक़्तु। ऐं 19हों, मैयत खे क़बर में लाहिण वक़्तु। 20हों, सवारीअ जे थाॿे खाइण वक़्तु। 21हों, धक लॻण वक़्तु। ऐं 22हों, चोट खाइण वक़्तु। चोट लॻे त उन महिल बि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ो। ऐं गुज़रान जे तंग हुजण वक़्तु बि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जो विर्त कयो। 24हों, सुबुह ऐं शाम फीणे विझण ऐं दम करण वक़्तु। हिननि सभिनी सूरतुनि में बिस्मिल्लाह शरीफ़ पढ़णु हदीसुनि में साबित आहे। दोस्तों, इस्लामी मुआशरे जे आदाब जे लिहाज़ सां बिस्मिल्लाह खे अहम मक़ाम हासिलु आहे। असांखे असांजे हादी मुर्शिद अलैहिस्सलातु वस्सलाम ही सबक़ु ॾिनो आहे त हर कमु बिस्मिल्लाह सां शुरू कयो। बल्कि एतिरे क़दुरु फ़रमायो अथनि त दरवाज़ो बंदि कयो त बि अल्लाह ताला जो नालो वठो। ॾीओ विसायो, बल्ब विसायो, राड विसायो त बि अल्लाह जो नालो वठो। थांव ढकियो त बि अल्लाह जो नालो वठो। खलीअ जो मुंहुं बंदि कयो, दिले ते ढकणु रखो, मट ते ढकणु रखो त बि अल्लाह जो नालो वठो। मक़सदु ही आहे त हर कमु खणी नंढो हुजे या वॾो, करण वक़्तु इंसानु पंहिंजे हक़ीक़ी कारसाज़ जे नाले वठण जो आदी हुजे। उन जी बरकतुनि सां मुश्किलूं आसान थियनि थियूं। अल्लाह ताला जी ताईद ऐं मदद ते उन जो यकीन पको थिए। ऐं जॾहिं हर हिकु कमु करण में अल्लाह ताला जे नाले वठण जी उन में आदत पैदा थी वेंदी त अहिड़े कम खां पासो कंदो
जंहिंजे करण सां अल्लाह ताला नाराज़ थिए। अल्लामा कुर्तबी सही सनद सां ही हदीस नक़ल कई आहे त हज़रत उस्मान बिन आस रदी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आउं जॾहिं खां इस्लाम सां मुशर्रफ़ थियो आहियां, जिस्म में दर्द थो रहे, सूर थो रहे, तकलीफ़ थी रहे। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जिते दर्द आहे उते हथ रखी, यानी जिथे तोखे सूर आहे, तकलीफ़ आहे, हुज़ूर फरमायो उते हथ रखी 3 भेरा बिस्मिल्लाह पढ़ ऐं 7 भेरा ही लफ़्ज़ चओ, अऊज़ु बिइज़्ज़तिल्लाहि व क़ुदरतिही मिन शर्रि मा अजिदु व अहाज़िर। दोस्तो, हुज़ूर सेखारे रहिया आहिनि पंहिंजे सहाबी खे, पंहिंजे ग़ुलाम खे, रहमत वारो हबीब ॿुधाए रहियो आहे त तोखे सूर हुजे, दर्द हुजे, तकलीफ़ हुजे त 3 भेरा बिस्मिल्लाह पढ़ ऐं 7 भेरा ही लफ़्ज़ चओ। हिकु भेरो वरी ॿुधो, अऊज़ु बिइज़्ज़तिल्लाहि व क़ुदरतिही मिन शर्रि मा अजिदु व अहाज़िरु, यानी पनाह थो वठां अल्लाह जी इज़्ज़त ऐं उन जी कुदरत सां उन्हीअ तकलीफ़ खां जो महसूस थो कयां ऐं डिॼां थो। दोस्तो, हाणे बिस्मिल्लाह जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं माना ॾांहुं पाण अचूं था त बिस्मिल्लाह जी लफ़्ज़ी तहक़ीक़ कहिड़ी आहे। वक़्तु महदूद आहे, मौज़ू तवील आहे, इन्हीअ जे करे कोशिशि करियूं पिया त महदूद वक़्त जे अंदरि मौज़ू खे मुकमल करे वठूं। सही राह जो सफ़र, अऊज़ु बिल्लाह जी अज़मत ऐं बिस्मिल्लाह जी बरकत अॼु अव्हांखे तफ़सीर अहसनुल बयान मंझां ॿुधाए रहियो आहियां। दोस्तो, लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं माना बिस्मिल्लाह जी में जॾहिं अचूं था त सभ खां पहिरीं बा आहे, जंहिंखे पाण बे सिंधीअ में पढ़ाईंदा आहियूं। हिते बा जी माना सां या साण आहे ऐं उनजो हर्फ़ महज़ूफ़ सां ताल्लुक़ आहे, यानी अशर या अब्दो शुरू थो कयां या इब्तिदा थो करियां अल्लाह जे नाले सां। उहो हर कम लाइ चई सघिजे थो या जहिड़ो कमु हूंदो उन जी मुनासिब महज़ूफ़ कढियो वेंदो। खाइण लाइ आकुल पढ़णु या अक़रओ या अतलू, पढ़ण लाइ अशरिब वग़ैरह। हाणे बा सां शुरू करण मां फ़ाइदा, हिकु हसर जो फ़ाइदो हासिल थिए थो, यानी ख़ासि उन जे नाले सां थो शुरू कयां, न ॿिए कंहिंजे नाले सां। ऐं ॿियो, इंसान खां जॾहिं अल्लाह ताला आलम अरवाह में सवाल कयो हो त अलस्तु बिरब्बिकुम, छा मां अव्हां जो रब न आहियां? सभिनी चयो भला, हाओ तूं असांजो रब आहीं। उन भला में बि अवल बा आहे ऐं उन जे करे बिस्मिल्लाह में बि अवल बे आंदी वई। टियों, अल्लाह ताला जे नालनि में बर, बार, बारी बि आहे। बा सां यानी बे सां शुरू करे उन्हनि नालनि ॾे इशारो कयो वियो आहे। ऐं चोथों, नहव जे लिहाज़ सां बे मिलाइण लाइ ईंदी आहे। क़ुरान करीम जी तिलावत वारो बि रब्बुल आलमीन सां मिलण जी कोशिश में आहे, उन जे करे बा सां यानी बे सां शुरूआत कई वई आहे। पंजों, बा में हेठां ई आहे। बाने खे आजिज़ी ज़ाहिर करण लाइ बे सां शुरूआत करणु मुनासिब आहे। इस्म, हिन में 2 कौल आहिनि। हिकु त सुमुवन खां वरितल आहे, जीअं बसरे वारा था चवनि माना मथां हुजणु। ॿियो त सिमतुन खां निकितल आहे, माना अलामत ऐं निशानी। इहो कूफ़े वारनि जो कौल आहे। ऐं बिस्मिल्लाह लिखण में बा ऐं इस्म खे मिलाए इस्म वारो हमज़ो किराए छॾियो आहे। मशहूर रस्मुल ख़त इहा आहे। बाक़ी ॿियनि जायुनि ते इस्म वारो हमज़ो बीठो हूंदो आहे, जीअं इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ या सब्बिह इस्म रब्बिकल अअला वग़ैरह में आहे। त दोस्तो, हाणे फ़ाइदो कहिड़ो त हिन जाइ ते बिस्मिल्लाह जे बजाए बिल्लाह न चयो वियो, 3 वजहनि जे करे।
हिकु त अल्लाह ताला जे नाले सां बरकत वठण मां साबित थियो त जंहिंजे पाक नाले में ई बरकत आहे उन जी ज़ात बि केॾी न बरकत वारी हूंदी। ॿियो त जॾहिं अल्लाह ताला जे नाले सां बरकत मिले थी त अल्लाह ताला जे प्यारनि सां बि बरकत मिली सघे थी। सुभान अल्लाह, यानी ख़ुदा जे नाले सां बरकत त ख़ुदा वारनि जे नाले सां बि बरकत मिली सघे थी। ऐं टियों त बिल्लाह जो सीगो कसम लाइ ईंदो आहे ऐं बरकत वठण लाइ बिस्मिल्लाह पढ़ी वेंदी आहे। ई क़िस्म आहे त हाणे अल्लाह बिस्म खां पोइ ही रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात जो ज़ाती नालो आहे। सभिनी नालनि में वॾो ऐं जामे आहे। ॿिए कंहिं बि ज़ात जो इहो नालो न आहे। जीअं क़ुर करीम में आहे हल तअलमु लहू समिया, के ॼाणी थो उन जे नाले वारो, की ॼाणी थो, यानी उन जे करे उन लफ़्ज़ जो न तस्निया आहे न जमो आहे। हिन इस्म जी वधीक वज़ाहत अल्लामा मुख़्तलिफ़ किताबनि जो हवालो ॾींदे दौलतुल कुबरा शरह अस्माउल्लाहुल हुस्ना में बि तमामु शानदार तरीक़े सां इन जी वज़ाहत कयल आहे। त दोस्तो, इन में इख़्तिलाफ़ आहे त ही इस्म मुबारक कंहिं मां मुश्तिक आहे या न। बज़ी उलमा चवनि था त जामिद आहे, कंहिं मां बि निकितल न आहे। बज़ी चवनि था त निकितल आहे। उन्हनि में बि ॿ टे कौल आहिनि। के चवनि था त इलाहुनि खां वरितल आहे, अल्लाह इलाहुनि खां वरितल आहे, जंहिंजी माना आहे सुकून, चैन ऐं करार। अल्लाह ताला जे ज़िक्र सां सुकून ईंदो आहे, उन जे करे उन जो नालो अल्लाह आहे। के चवनि था त लाहुनि खां वरितल आहे, जंहिंजी माना आहे मथां हुजणु। अल्लाह जी ज़ात सभु मुमकिनात खां मथे आहे, उन जे करे अल्लाह सॾियो वियो आहे। दोस्तो, सही राह जो सफ़र, मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु औज़ बिल्लाह जी अज़मत ऐं बिस्मिल्लाह जी बरकत तव्हांखे ॿुधायां पियो। अल्लाह करीम शल असां अव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त हाणे के चवनि था त अल हुन खां वरितल आहे, अल्लाह पाण ज़िक्र कंदा आहियूं अल्लाह अल्लाह अल्लाह, त उन लफ़्ज़ी तशरीह बयानु थी रही आहे। हाणे के चवनि था त अल हुन खां वरितल आहे, जंहिंजी माना आहे आजिज़ी ऐं ज़ारी करणु। सभु माना उन जी बारगाह में आजिज़ी ऐं ज़ारी कंदा आहिनि। किन जो चवणु आहे त इहो इस्म कंहिं मां निकितल न आहे, छो त ॿिया इस्म हिन जी सिफ़त थींदा आहिनि, हीउ कंहिंजी सिफ़त न थींदो आहे। ॿियो त अल्लाह ताला जे लाइ अहिड़ो इस्म ख़ासि हुजणु ज़रूरी आहे जंहिं ते उन जूं सिफ़तूं जारी थियनि ऐं ॿिए लाइ इहो लाइक़ु न हुजे। ऐं जेकॾहिं इहो बि मुश्तिक चवंदो त जीअं ला इलाहा इल्लर रहमान चवणु तौहीद लाइ काफ़ी न आहे, तीअं ला इलाहा इल्लल्लाह चवणु बि काफ़ी न थींदो। अल्लामा बेज़ावी ॿिन्ही कौलनि मां पहिरें खे तरजीह ॾिनी आहे ऐं तफ़सीर नईमीअ वरी ॿिए खे तरजीह ॾिनी आहे। त दोस्तो, बिस्मिल्लाह ते पाण पहुता आहियूं। अचूं था अर रहमान रहीम। ही ॿई इस्म रहमत मां वरितल आहिनि। अल्लामा उमर शिराज़ी बेज़ावी लिखियो आहे त रहमत लुग़त में दिलि जे नरम हुजणु ऐं महिरबान हुजण खे चवंदा आहिनि, जंहिंसां भलाई ऐं अहसान करण जी ख़्वाहिश पैदा थिए। पर अल्लाह ताला दिलि वग़ैरह खां पाक आहे ऐं उन जे करे हिते मुराद आहे फ़ज़ुल ऐं अहसान करणु। रहमान जो लफ़्ज़ रहीम खां वधीक मुबालगे वारो आहे, उन जे करे ॿिए कंहिंखे बि रहमान न चयो वेंदो। ऐं किन बुज़ुर्गनि जो चवणु आहे त ही ॿई मुबालगे जा सीगा आहिनि। उन्हनि जे माख़ज़ वठण जे जाइ रहमत आहे ऐं रहमत इलाही मां मुराद उन जो इहो इनाम ऐं इकराम आहे जंहिंसां उहो पंहिंजी मख़लूक़ खे सरफ़राज़ कंदो आहे। वजूद, ज़िंदगी, इल्मु, हिकमत, क़ुव्वत, इज़्ज़त ऐं सालिह अमल जी तौफ़ीक़ सभु उन जी रहमत जा मज़हर आहिनि। हीअ उन जी बेपायान रहमत आहे जंहिं कंहिं हक़दारीअ खां सवाइ इंसान लाइ रूहानी ऐं जिस्मानी सभु सामान अता कया आहिनि
ऐं हीअ बि उन जी बेहद ऐं बेशुमार रहमत आहे जो असांजे लगातार नाशुक्रिन ऐं बेफ़रमाननि जे बावजूदु उहो पंहिंजे लुत्फ़ ऐं करम जो दरवाज़ो बंदि नथो करे। दोस्तो, कॾहिं अव्हां ग़ौर कयो आहे त क़ुरान अल्लाह ताला जी पहिरीं जेका सिफ़त बयानु थो करे उहा क़हारियत ऐं जब्बारियत जी न, पर रहमानियत ऐं रहीमियत आहे। ही इन लाइ त बान्हे जो जेको ताल्लुक़ अल्लाह ताला सां आहे उन जो दारो मदार ख़ौफ़, हिरास, रोब ऐं दबदबे ते न, बल्कि रहमत ऐं मुहबत ते आहे। छो त उहो ई अक्सीर आहे जंहिंसां इंसान जूं सुतल सलाहियतूं बेदार ऐं लिकल ताक़तूं ज़ाहिर थींदियूं आहिनि। ऐं उहो ई इंसानियत जो मेराज आहे जो इंसान पंहिंजो पाण खे ज़ाहिर ॾिसी बज़ी हक़ नथो सुञाणंदड़ चवंदा आहिनि त बज़ी हक़ न सुञाणंदड़ चवनि था त इस्लाम जंहिं ख़ुदा जो तस्वुर पेश थो करे उहो खूनी आहे जो पंहिंजे मञण वारनि खे खून करणु सेखारे थो। काश उहे इस्लाम जे मुक़दस किताब जे पहिरें सुफ़े जी पहिरीं आयत पढ़ी ॾिसनि त उन्हनि खे ख़बर पइजी वञे त इस्लाम जंहिं ख़ुदा जो बयानु कयो आहे उहो खून कराईंदड़ न, पर रहमान आहे। उन जी रहमत वसी, उन जे रहमत जी वसी दामन काइनात जे ज़रे ज़रे खे पंहिंजे लुत्फ़ ऐं करम जे भाकुर में वठियो बीठी आहे। इस्लाम जो ख़ुदा रहीम आहे। उन जी रहमत जो बादल हर वक़्तु वसंदो रहंदो आहे। जी दोस्तो, हाणे अव्हांखे बिस्मिल्लाह पढ़ण जा फ़ाइदा ॿुधायां थो। जेको शख़्स जमा करण जे इरादे वक़्तु घरवारीअ सां मुलाक़ात वक़्तु बिस्मिल्लाह पढ़ंदो त शैतान उन खां परे रहंदो ऐं जेकॾहिं उन सोहबत सां ॿार थी वियो त उहो ॿार दुनिया ते जेतिरा पसाह खणंदो एतिरियूं उन जे पीउ जे दफ़्तर में नेकियूं लिखियूं वेंदियूं। नंबर ॿियो, जेको शख़्स सवारी ते सवार थींदे बिस्मिल्लाह ऐं अल्हम्दुलिल्लाह पढ़ंदो त उन जे जानवर जी विख विख जे बदिले में उन जे सवार जूं नेकियूं लिखियूं वेंदियूं। नंबर टियों, ॿेड़ीअ में सवार थींदड़ बिस्मिल्लाह ऐं अल्हम्दुलिल्लाह पढ़ंदो त जेसि ताईं उन में सवार हूंदो उन जूं नेकियूं लिखजंदियूं रहंदियूं। नंबर चोथों, जेकॾहिं को बीमार बिस्मिल्लाह पढ़ी दवा पीअंदो त उहा दवा इंशाअल्लाह फ़ाइदो ॾींदी। नंबर पंजों, राति ऐं ॾींहं में 24 कलाक आहिनि। जन मां 5 नमाज़ुनि वारा कटियो त बाक़ी 19 कलाक बचा। जेको शख़्स बिस्मिल्लाह पढ़ंदो रहंदो त बिस्मिल्लाह में बि 19 हरफ़ आहिनि। हिक हिक हरफ़ जे बदिले हिक हिक कलाक जी इबादत लिखी वेंदी। दोस्तो, हाणे बिस्मिल्लाह जा मसइला अव्हांखे ॿुधायां त बिस्मिल्लाह अल्लाह ताला जो कलाम आहे। ॿिनि सूरतुनि में फ़र्क़ु ऐं सिधे करण लाइ नाज़ुल थियल आहे, संधे करण जे लाइ। न सूरत फ़ातिहा जी आयत आहे न ॿी कंहिं सूरत जी। उन मुतलिक़ अल्लामा सैयद शहाबुद्दीन महमूद आलूसी बगदादी ज़बरदस्त दलील ॾिना आहिनि। यकीनन तफ़सीर मानी, तफ़सीर रूहुल मानी खे जॾहिं अव्हां पढ़ंदव त उतां अव्हांखे ख़बर पवंदी। ऐं वधीक इंशाअल्लाह जॾहिं अॻिते हलियासीं त सूरह नमिल जे अंदरि इन जो तफ़सीर आयल आहे। अल्लामा राज़ी बुलंद आवाज़ सां पढ़ण लाइ जेके दलील ॾिना आहिनि, हनफ़ी ऐं मालिकी बुज़ुर्गनि वटि सूरह फ़ातिहा वांगुरु बिस्मिल्लाह जो बुलंद आवाज़ सां पढ़णु मना आहे। त अल्लामा राज़ी बुलंद आवाज़ सां पढ़ण लाइ जेके दलील ॾिना उन्हनि जो जवाबु अल्लामा आलूसी बगदादी तफ़सीर रूहुल मानी में ॾिनो आहे। दोस्तो, हाणे कुझु मसइला अव्हांखे ॿुधायां पियो। पहिरियों त जेको हाफ़िज़ तरावीह में क़ुरान करीम ख़तमु करे उहो कंहिं न कंहिं सूरत सां बिस्मिल्लाह मिलाए वॾे आवाज़ सां पढ़े। उन खां पोइ सूरह तौबह खां सवाइ बाक़ी हर सूरत बिस्मिल्लाह सां शुरू करे पढ़े, पर जेकॾहिं तिलावत शुरू ई सूरत तौबह खां थो करे त उहा बि बिस्मिल्लाह सां शुरू करे।
नंबर 3 त नाजाइज़ कम बिस्मिल्लाह सां शुरू करणु मना आहे। जेकॾहिं को शख़्स बिस्मिल्लाह पढ़ी शराब थो पीए, चोरी या गिला थो करे या कूड़ थो हणे त उन में कुफ्र जो अंदेशो आहे। फ़िक़ह जे किताब शामीअ में आहे त हुके छिकण, सिगरेट, नास, नसवार या अहिड़े क़िस्म जी का बिदअती शइ आहे, ख़राबु शइ आहे, बदबूदार शइ आहे, उन महिल बि बिस्मिल्लाह न पढ़िजे। नंगो थिए या पायखाने में अंदरि वञे त उन वक़्तु बिस्मिल्लाह पढ़णु मना आहे, पर वञण खां अॻु में बिस्मिल्लाह रहमान रहीम पहिरीं पढ़े। नंबर 5 निमाज़ीअ खे निमाज़ में सूरत शुरू करण वक़्तु आहिस्ता बिस्मिल्लाह पढ़णु मुस्तहब आहे, यानी फ़र्ज़ वाजिब न आहे। नंबर 6 जेकॾहिं को बि जाइज़ कमु बिस्मिल्लाह खां सवा शुरू कयो वेंदो त उन में बरकत न पवंदी। ऐं नंबर 7 जानवर खे कुहण वक़्तु बिस्मिल्लाह पढ़णु वाजिब आहे, लाज़िम आहे, जिन त जानवर हराम थी वेंदो। अल्लामा शहाबुद्दीन महमूद आलूसी बगदादी अलैहि रहमत लिखियो आहे त बिस्मिल्लाह जी बा मुहम्मदी हक़ीक़त ऐं पहिरें तअय्युन ॾे इशारो आहे। जीअं हदीस पाक में आयल आहे, अव्वलु मा ख़लक़ल्लाहु नूर नबीयक या जाबिर, पहिरियां अल्लाह तुंहिंजे नबीअ जे नूर खे पैदा कयो आहे जाबिर रदी अल्लाह अन्हु, ऐं उन जे वास्ते सां ई फैज़ हासिलु थींदो आहे। तो दोस्तों, सही राह जो सफ़र अॼु अवां सां तफ़सीर अहसनुल बयान जे तफ़सीर मंझां औज़ बिल्लाह जी अज़मत ऐं बिस्मिल्लाह जी बरकत बयानु कईसीं। इन दुआ सां त रब काइनात असां अव्हां जी इहा हाज़िरी मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, उन खे पढ़ण परूड़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर में, प्रोग्राम जे आख़िर में मां उन्हनि महिरबान दोस्तनि जा नाला ॻणायां जेके अॼोके हिन औज़ बिल्लाह जी अज़मत ऐं बिस्मिल्लाह जी बरकत वारे सही राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम मौलवी अब्दुल वहीद मुतवा, इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े जा बहितरीन दीनी स्कॉलर। मोहतरम वली मोहम्मद राहिमू साहब, मोहतरम रोशन सारियो साहब, मोहतरम अब्दुल्लाह गफ़ारी साहब दरगाह आलिया रहमतपुर शरीफ लाड़काने खां, मोहतरम नईम अहमद जोखियो साहब ताहिरी गडाप कराची खां, मोहतरम उमर फारूक ताहिरी साहब, मोहतरम धनी बख्श बारीजो साहब, मोहतरम हाफ़िज़ मोहम्मद अली सिकंदरी साहब, मोहतरम मुश्ताक बुखारी साहब असांजी सिंध जो तमामु बहितरीन शाइर, मोहतरम अतीकुर रहमान अब्बासी साहब, मोहतरम शमसदीन सोलंगी साहब, मोहतरम जुल्फ़कार अली साहब, मोहतरम अब्दुल गफ़ार चांडियो साहब, मोहतरम अख्तर गोरचाणी साहब, मोहतरम शाइर मेवल सोलंगी साहब, मोहतरम हाफ़िज़ असदुल्ला डाहिरी साहब, मुफ़स्सिर क़ुरान सुल्तान मुफ़स्सिरीन अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस डाहिरी साहब जन जा फ़र्ज़ंद असांजे हिन प्रोग्राम में शामिल थिया। मोहतरम अख्तर अली अख्तर ख़ास खेली ताहिरी साहब, मोहतरम हाफ़िज़ ज़ाहिद हुसैन जामशुरू सोसाइटी खां, मोहतरम नातख़्वां यूसुफ सुमरो साहब, मोहतरम मोहम्मद सिद्दीक़ लुंड साहब, मोहतरम साजिद अली साहब, मोहतरम रहमतुल्लाह ख़ास खेली साहब, मोहतरम ग़ुलाम कादिर सारियो साहब, मोहतरम हाफ़िज़ मोहम्मद अली सुमरो साहब, प्रोफेसर हाफ़िज़ मोहम्मद अली सुमरो सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जामशोरे खां पंहिंजे सही राह जे सफ़र में गॾु रहिया। मोहतरम अली आलखानी ताहिरी साहब, मोहतरम नज़ीर अहमद नज़ीर ड्रेहो साहब असांजो बहितरीन शाइर शिकारपुर खां, मोहतरम साहिब ॾिनो सदायो साहब दरगाह हमायूनी शरीफ़ खां असांजे हिन सही राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम मोहम्मद सालेह अब्बासी असांजे सिंध जे बलोच सुघड़ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जा भाइटिया। मोहतरम ख़ादिम अहले सुन्नत ऐं उन जी पूरी टीम, नालो मौजूदु न आहे, ID ते सिर्फ़ु नालो आहे। उन सां गॾोगॾु
जेकी बि हिन सही राह जे सफ़र में रहिया, अल्लाह ताला अवां सभिनी जी हाज़िरी मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। इन्हीअ ते सही राह जो अॼोको सफ़र औज़ बिल्लाह जी अज़मत ऐं बिस्मिल्लाह जी बरकत जो तफ़सीर पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे प्रोग्राम पेशकार ऐं मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी खे ॾींदा इजाज़त। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जाॾे पेर ताॾे ख़ैर। अल्लाह वाही।